लखन करोड़न शदीद जख्मन सही वन रखा बिपोए पेर चयो त हलबो अञा भगते न मोट जाए मिठा मुसाफिर पहाड़ पासो कंदा साखा रिलम रस्ता कढी सघूं था न ज़िलज़िला कुछ करे सघन था न कंहिं बि तूफ़ान खां डिॼूं था जॾहिं खां झूमियो जुनून जीअ में अची वियो अहिड़ो मिज़ाज मन में मोहबतन में खणी वियासीं कदम कदम काइनात जहिड़ो ही इश्क जो मौजज़ो साईं क़यामतूं गॾु खणी हलूं था सचिन सोणनि मिठनि प्यारनि दिलनि जा बणिजी बणी हलूं था असांजे पेरनि जा ज़ख्म हर पल कंहिं मच वांगुरु मची चवनि था ऐं मस्त माण्हू नची चवनि था असांजी मंज़िल परे आले के असांजी मंज़िल असां ले आए असांखे मंज़िल ज़रूर मिलंदी दावत ख़िताबी जेको पाकिस्तान जे चोटी जो मुक़रर अवामी तहरीक जो मरकज़ी सदर नौजवान दिलनि जी धड़कन मोहतरम अयाज लतीफ़ तलीजा साहब के हरदौर विराजो हरदौर विराजो हरदौर विराजो ओ दम टमाटम ओ दम टमाटम ओ दम टमाटम ओ दम टमाटम संचोरे पर संचो जी ओ संचोरे पर संचो जी अवामी तहरीक जा मरकजी अगवान सैयद आलम शाह साहब, अनवर सुमरो साहब, गुलाम मुस्तफ़ा लगारी साहब, इस्माइल खासकेली साहब, नूर अहमद कात्यार साहब, अब्दुल्लाई भुट्टो साहब, अयास खोसो साहब, डॉक्टर अजीज तालपुर साहब, डॉक्टर गुलजार जुमानी साहब, सिंधियाणी तहरीक जा मरकजी अगवाणो, SST जा SNT जा अगवाणो, अनवर रिंद साहब, नूर अहमद कात्यार, दोस्त अली कटवड़ साहब, आऊं तव्हां सभिनी जो शुक्रगुज़ार आहियां जो तव्हां तमाम मुख़्तसर नोटिस ते हिते अची गॾु थिया आहियो। सवेल अल्ताफ़ खासकेली साहब असांजे PS 53 जे उम्मीदवार हिकिड़ो सवाल पुछियो पंहिंजे पाण खां ऐं पोइ जवाबु ॾिनई त अवामी तहरीक इलेक्शन छो पई लड़े। ॿियनि दोस्तनि जे ज़हन में मुख़्तलिफ़ ख़ाका हूंदा, मुंहिंजे ज़हन में हिकिड़ो ॿियो ख़ाको आहे। कुझु साल अॻु में थर जा दोस्त के नज़र ईंदा हुआ, LMC में पढ़ंदा हुआ, सिंध यूनिवर्सिटी में पढ़ंदा हुआ, उन्हनि जी हिकिड़ी बांह हीअं हूंदी कि डिगड़ी या टंडो जान मोहम्मद जे पासे जा दोस्त हुआ, डॉक्टर अज़ीज़ खे यादि हूंदो डिगड़ी जा, डॉक्टर साहब ॿुधाए पियो डिगड़ी जा, उन्हनि जी हिकिड़ी बांह हीअं हूंदी। त आउं सोचींदोसि त ही हिननि में ट्रिगर आहे, गुरूर आहे, तकबुर आहे, हिकिड़ी बांह हीअं करे छो था हलनि। आकड़ जी भरसा गाणो खे ॾिसनि था ऐं बांह हिकिड़ी हीअं, पर जे महिल आकड़ अथनि त ॿई बाहूं हीअं छो कोन था कनि, रुगो हिकिड़ी बांह हीअं छो था कनि। पोइ ख़बर पई त टंडे जान मोहम्मद डिगड़ी जे पासे को डॉक्टर हो, उहो सुई हणंदो बांह में, हर बीमारी जे लाइ हुन वटि हिकिड़ी सुई हूंदी, उहा जेके बांह में लॻंदी उते उनजी बांह थी वेंदी सुन, उहा वरी सिधी कान थींदी, उहा हीअं थी वेंदी। तंहिंजे करे हुननि वीचारनि जो को ॾोह कोन हो, उहो डॉक्टर साहब अहिड़ो लॻल हो। पर हाणे हुननि माण्हुनि खे जेकॾहिं मयार ॾिजे त तव्हां हुन डॉक्टर खां इलाज छो था करायो, त हू चवंदा हिते टंडे जान मोहम्मद या डिगड़ी में डॉक्टर आई हो हिकिड़ो, पोइ 10 खे सुई हणे थो, 2 जी बांह चढ़ियो वञे, 3-4 ठीकु थी वञनि। उहो असांजो नसीब। त मुंहिंजे ज़हन में हिन इलेक्शन लड़ण जो सबबु इहो हो त सिंध जो माण्हू केस ॿधंदो आहे। अदा असां वटि मुतबादिल कोन्हे। जेॾी महिल सिंधी माण्हू खे झलियो चवंदा अदा वॾेरा आहिनि, ॿियो केरु आई कोन्हे, भला कंहिंखे वोट ॾियूं, हू बि वॾेरो, हू बि वॾेरो, वोट कंहिंखे ॾियूं। अदा तो हमेशह वॾेरनि चूंडींदो ई, चई साम्हूं फलाणो वॾेरो, होॾां गादी नशीन पीर, होॾां मखदूम, होॾां सैयद, होॾां पीर, असीं वोट कंहिंखे ॾियूं। पोइ मिड़ई पिया हलूं हेॾा। त मुंहिंजे ज़हन में जेको ख़ाको हो ऐं असांजी क़यादत वटि अवामी तहरीक वटि जेको ख़ाको हो सो इहो हो त सिंध जे माण्हुनि खे ॿुधाइजे त असां तव्हांखे ॿियो डॉक्टर ॾिनो, बाबा हिन डॉक्टर खां इलाज करायो।
हाँ तवी जो डॉक्टर का इलाज था करायो जो ठूठो बनाए भले करायो बाबा जो सिर वञाणो तो वञी सोई हड़ायो पर ईअं न चइजो त बाबा टिकड़ी में ॿियो डॉक्टर हो ई कोन टंडे मोहम्मद खान में ॿियो डॉक्टर हो ई कोन टंडे अलार में ॿियो डॉक्टर हो हिकिड़े पासे साफ़ पाणी हो नलके जो ॿिए पासे तलाउ जो धुबण जो धप करे पियल पाणी हो तव्हां वञी तलाउ जो गंद वारो जिते गॾिया घोड़ा पाणी पीअनि उहो पाणी पियो था पोइ तव्हांखे दस्त उल्टियूं थियनि तव्हांजी ज़िमेदारी हूअं त बि चवंदो साफ़ पाणी शहर में हो ई कोन बसि साफ़ पाणी रखियोसीं तव्हां कोन पीतो हिकिड़ो खाको इहो ॿियो पासो इहो हो त जेकॾहिं असीं इलेक्शन खटी वियासीं अयाज़ लतीफ़ अली जो इलेक्शन खटी वियो जलाल महमूद शाह इलेक्शन खटी वियो बशीर खान कुरैशी जा दोस्त डॉक्टर कादिर मक्सी जा दोस्त मुमताज भुट्टे साहब जा दोस्त खालिद महमूद सुमरे साहब जा दोस्त चङा माण्हू बहितर माण्हू मिडिल क्लास जा माण्हू इलेक्शन खटी विया अली काज़ी साहब वारी लाइन ते करीम राजपर ऐं गुलाम नबी मोराई वारा दोस्त ऐं जतोई साहब वारा आवाज़ टीवी वारे टीम जा दोस्त ये इलेक्शन खटी विया ऐं सिंध में का तब्दीली आई ऐं इब्राहिम जोए ऐं सोभे ज्ञान चंदाणी वारे रस्ते ते हलंदे सिंधी माण्हुनि खे तब्दीली जो ख़्वाब ॾिठो ऐं तब्दीली अची वई त पोइ त ॿाहूं ॿार आहिनि पोइ त असीं हिन सॼे निज़ाम खे तब्दील कंदासीं पोइ असीं ईअं कोन कंदासीं जो पीपुल्स पार्टी जा वज़ीर जीअं हूंदा आहिनि जिन सिंध विकिणी ॾेई छॾी आहे कराची खे जिन सिंध खे हिकिड़ी बाज़ार ठाहियो आहे रोज़ सौदो थो थिए हाणे त पादर था खाइनि सिंध असेंबली में पादर खाधऊं गलनि मां झलियनि गीसियूं करायूं माफ़ी वरितऊं वरी गीसी करे वरी उन्हनि जे आॾो झुकिया रोज़ जूतनि जो ज़ीपट अथनि कराची में ऐं हैदराबाद में लाड़काणे में सखर में अचो तव्हांजे साम्हूं ट्रिगर कयो घुमनि पिया कंहिं गाॾी कुझु ॾींहं अॻु में पढ़ियोसीं हिकिड़ी वज़ीर साहिबा जी गाॾी जे साम्हूं हिकिड़ो मोटरसाइकिल वारो अची वियो उनखे सॼी जेका पुलिस जी एस्कॉर्ट हुई सिपाही हुआ उन लही उन मोटरसाइकिल वारे खे मोछड़ाया त तूं गाॾी वज़ीर साहिब जे साम्हूं छो आहे हिकिड़े पासे चवंदा आहिनि त ॾाढे ते उथारियोसि त उथे न ऐं हीणे ते विहारियोसि त वेह न पीपुल्स पार्टी जा वज़ीर MQM जे साम्हूं गीसियूं जेकॾहिं पंजाब पाणी खोले छॾे त गीसी पर जेकॾहिं सिंधी माण्हू आहे त हुन ते मोचड़ जो ज़ीपट आहे लठ जो ज़ीपट आहे गले मां झले न्याणियुनि खे ॾिठो 10,000 या 1,000 या 500 रुपया जेका ॿोॾि मुतासिरनि खे वतन कार्ड ते मिलियो उन ते असांजे पोड़ियुनि अमड़ुनि खे कीअं लच्छूं हयूं मीडिया शायदि आहे मीडिया जी अखि ॾेखारियो कीअं असांजी पोड़ियुनि झूर अमड़ुनि ते लच्छूं पियो वसियूं ॿोॾि मुतासिरनि सां कहिड़ो असरु कयूं 3 करोड़ ॿोॾि मुतासिर उन्हनि खे घर कोन मिलियो 2 करोड़ 2,010 जा ॿोॾि मुतासिर 1 करोड़ गुज़िरियल साल जे बरसातुनि जा मुतासिर उन्हनि सिंधी माण्हुनि खे छा ॾिनो सिंधी माण्हुनि खे ॾिनो 1,000 रुपयो 2,000 रुपया 5,000 रुपया 10,000 पाण छा कयूं पाण खयूं 10 अरब रुपया सदन जेको गार्ड आहे तव्हांखे ख़बर आहे जेके निजी कंपनी जा गार्ड थियनि था जेके वज़ीरनि सां बैंकुनि ते उन हिकिड़े गार्ड जी पघार 14,000 रुपया 14,000 रुपया उहो गार्ड थो खणे जेको वज़ीर जी ड्यूटी थो करे ऐं सिंधी माण्हूअ खे ॾिनऊं 5, 8, 10,000 1,000 रुपयो 100 लख मां 1,000 माण्हुनि खे ऐं उनखे चयूं त तोखे 3 लख ॾींदासीं 2,90,000 पाण खाई विया सिंध सां इहो असरु पिया कनि उन सिंध में जेकॾहिं असीं खटी अचे जेकॾहिं अल्ताफ़ फास्केली खटी अचे जेकॾहिं आम सिंधी माण्हू खटी अचनि त छा थिए तव्हां सोचो सिंध जा माण्हू बि ॾोहारी आहिनि पाण सभु ॾोहारी आहिनि सोचो तव्हांजे तक मां अॻे अवामी तहरीक जो साहब ॾिनो साबू बीठो तव्हां हुनखे वोट कोन ॾिनो फाज़िल राव जी हयाती में सिंध जे माण्हुनि हुनखे वोट कोन ॾिनो फाज़िल राव जे साम्हूं ॿियनि खे मरण खां पोइ तव्हां सभिनी चयो शहीद आवाम आहे जॾहिं जीअरो हो तॾहिं सिंध जे आम माण्हू हिकिड़ा असांजा दानिश्वर अदीब लिखंदा आहिनि न बाबा क़ौम परस्त बीठा कोन बाबा क़ौम परस्तनि हिमत कोन कई क़ौम परस्तनि हिमत कोन कई शहीद फाज़िल राव कोन बीठो शहीद फाज़िल राव जे साम्हूं तव्हां ॿियनि खे वोट ॾिनो इस्माइल सोहे जे साम्हूं तव्हां ॿियनि खे वोट ॾिनो मोहम्मद हसन रुस्तमानी जे साम्हूं तव्हां ॿियनि खे वोट ॾिनो शमसुद्दीन मेमण जे साम्हूं तव्हां ॿियनि खे वोट ॾिनो तव्हां सोभे ज्ञान चंदाणी खे हाराए छॾियो ऐं हुनजे जाइ ते अरबे रुपया कमाईंदड़ जेके सेठ आहिनि जेके हिंदू वाणिया आहिनि जेके गुतनि जूं परमिटूं वठंदा आहिनि उन्हनि खे तव्हां खटरायो ऐं उनजे जाइ ते सोभो ज्ञान चंदाणी सिंध जो अज़ीम पुटु हुनखे तव्हां हाराए छॾियो
तव्हां सिंध जे लाइ जेको नज़रबंद रहियो सालनि जा साल मोहतरम GM सैयद उनखे तव्हां इलेक्शन हाराई ऐं तव्हां हुनजे साम्हूं दादू जो जेको ॿियो सेठ ऐं वॾेरो ऐं वॾो उमेदवार हो उनखे तव्हां खटाए छॾियो ऐं GM सैयद इलेक्शन हाराए वियो। सिंध जे माण्हुनि ऐं सिंध जे माण्हुनि ते केस रखणु चाहियां थो। केस रुॻो हलंदो आहे क़ौमी कारकुननि ते, साफ़िन ते, लेखकनि ते, अदीबनि ते। चवंदा आहिनि बाबा आया कोन। बाबा तव्हांजे साम्हूं सौभो ज्ञानचंदानी बीठो, तव्हां हाराए छॾियो। तव्हां रसूल बख्श फलीजे खे ठठे में हाराए छॾियो। तव्हां मोहतरम GM सैयद खे हाराए छॾियो। तव्हां सिंध जे जीए सिंध जाम मोहब्बत पीए सिंध चवंदड़ हैदर बख्श जतोई खे हाराए छॾियो। तव्हां उन्हनि सभिनी खे हारायो। पोइ तव्हां सां ही जेको हशर थिए पियो, पोइ चवंदा मेरी लाल ज़ोरी थी गई, मैं कुझु आ गए। बाबा मूंखे मारियूं, असांखे मोचड़ा पिया आणनि, वॾेरा खाई विया। बाबा जॾहिं तव्हांजे हिसाब किताब जो ॾींहुं ईंदो आहे, ही ताड़ी वॼाइण जी ॻाल्हि कान्हे, शहर पाइण जी ॻाल्हि कान्हे, तव्हांजो को दाद वठण जी ॻाल्हि कान्हे, तव्हां ते चार्ज शीट आहे, तव्हां ते केस आहे। जॾहिं तव्हांजो वक़्तु ईंदो आहे त तव्हां पंहिंजे दुखनि जो दरमान कयो, तव्हां इंसाफ़ कयो। सिंध जा आम माण्हू ओॾी महिल तव्हीं GM सैयद, हैदर बख्श जतोई, रसूल बख्श फलीजे, सोबे ज्ञानचंदानी ऐं फाज़िल राव खे शिकस्त ॾियारींदा आहियो ऐं वॾेरनि खे चूंडींदा आहियो। ऐं पोइ जॾहिं वॾेरा चूंडजी ईंदा आहिनि, पोइ तव्हां सां ओॾी महिल तव्हीं चूंडजा छो आहियो? इन करे चूंडींदा आहियो बाबा बिचा तीर बिचा जो गानो वक़्तु। हिकिड़े पासे सोबो ज्ञानचंदानी, GM सैयद ऐं हैदर बख्श जतोई, उन्हनि जूं कुर्बानियूं, रसूल बख्श फलीजे जा 8 साल कोट लखपत जा क़ैद, ॿिए पासे टके जे ॿिनि पैसनि जे दलाल वॾेरे जो बिचा तीर बिचा, तव्हां बिचा तीर बिचा ॾे पोइ ढूंढंदा। ऐं पोइ बिचा तीर बिचा करे उहो तीर सिंध जे दुश्मननि ते कोन हलंदो आहे। उहो तीर MQM ऐं पंजाब जे पाणी चोराईंदड़ हुकुमरान ते कोन हलंदो आहे। उहो तीर लॻंदो आहे तव्हांजे कुख में, उहो तीर तव्हांजे छातीअ में लॻंदो आहे, उहो तीर तव्हांजा नवाज़ कंदरानी क़तल कंदो आहे, उहो तीर तव्हांजा कराची में माण्हू मारींदो आहे, उहो तीर करोड़े रुपया खाई लंडन मोकिलींदो आहे, उहो तीर रहमान मलिक ऐं डॉक्टर आसिम ऐं शर्मिला फारूकिन ऐं इन्हनि जे हथ में हूंदो आहे। उन तीर जे ज़रिए सिंधी माण्हुनि जे छातियुनि में सोराख़ थींदा आहिनि। उन तीर जे ज़रिए उहो तीर पंजी टोड़ीअ जे बंद खे टोड़ींदो आहे ऐं गौसपुर खे टोड़े करोड़े सिंधी माण्हुनि खे दरबदर कंदो आहे। उहो तीर तव्हांजो दुश्मन आहे, तव्हांजे छातीअ जो घाव आहे ऐं तव्हीं उन तीर जे पोयां हलंदा आहियो। ऐं उहो तीर जेको सिंध जे माण्हुनि खे अकेलो कंदो आहे, कराची में क़तल कराईंदो आहे, दहशतगर्दनि जे आॾो हथियार फिटा कंदो आहे। ऐं उहो तीर जेको बेनज़ीर जे दिफ़ा में न पर बेनज़ीर जे कातिलनि जो साथी बणजंदो आहे। उहो तीर जंहिंखे तीर खे तव्हीं वोट ॾींदा आहियो, उहो तीर अॼु कंहिंसां आहे? उहो तीर बेनज़ीर जे कातिलनि जे ख़िलाफ़ आहे या बेनज़ीर जे कातिलनि सां आहे? ही हुकुमरान बेनज़ीर जा सॼणा आहिनि या गद्दार आहिनि? हिननि बेनज़ीर सां मोहबत कई आहे दोस्तो। ही धोखेबाज़ माण्हू आहिनि। हिननि बेनज़ीर जो खून विकियो, हिननि सिंधी न्याणियुनि जा ऐं सिंधी ॿारनि जा अछा विकिया, हिननि पैसा विकिया, हिननि सिंध जो सौदो कयो, हिननि MQM सां पंहिंजी दलाली जे करे कराची जा तइलीमी इदारा विकिणी छॾिया। 5,800-900 सीटूं कराची जे तइलीमी इदारनि लाइ ऐं सिंधी माण्हू लाइ 30 सीटूं। कराची में सॼी सिंध जा 5.5 करोड़ माण्हू, उन लाइ 30 सीटूं। ऐं कराची जे रहंदड़ UP ऐं CP ऐं लखनऊ मां आयल माण्हुनि लाइ जिन जो हिते को न वास्तो न तालुक, जेके चवनि था असीं सूबो ठाहींदासीं। ऐं उन्हनि खे ॿुधायां थो, टंडे मोहम्मद ख़ान जा दोस्तो, रुॻो टंडे मोहम्मद ख़ान जी ॻाल्हि कान्हे, हिन इलेक्शन जी ॻाल्हि कान्हे। भले वञी तव्हीं तीर खे वोट ॾियो, भले तीर खे वोट ॾेई उहो ई हशर करायो जेको अॻु में कयो अथव। वीरान रस्ता, हेपेटाइटिस में वरतल, कारी साईअ में वरतल माण्हू, बुख, बेरोज़गारी, ही बाज़ारूं, ही लोड शेडिंग, ही तबाही। इन तबाहीअ खां पोइ बि भले तीर खे वोट ॾियो, पर आउं तव्हांखे ॿुधायां थो त जॾहिं वक़्तु ईंदो ऐं जेकॾहिं दहशतगर्दनि सिंध खे टोड़ण जी ॻाल्हि कई त उन्हनि जा रोड ऐं रस्ता बंदि कढण अवामी तहरीक हूंदी, ही गद्दार वॾेरा न हूंदा। अञा बि जेकॾहिं तव्हांजो ज़मीर गवारा करे थो, ही जेके दुकाननि में वेठा आहियो, जेके पोयां कुंडू वटि बीठा आहियो, जेके गाॾियुनि जे पोयां बीठा आहियो, अञा तव्हांजो जेकॾहिं ज़मीर, माण्हू जो खीसो हूंदो आहे न, खीसे में पैसा हूंदा आहिनि, जेतिरो पैसो हूंदो आहे ओतिरी माण्हू ख़रीदारी कंदो आहे। तव्हांजे दिलि में, तव्हांजे ज़मीर में, तव्हांजे रूह में, तव्हांजे ज़हन में जेकॾहिं अञा इहा गुंजाइश आहे त बेनज़ीर जे कातिलनि खे, नवाज़ कंदरानी जे कातिलनि खे, मुर्तज़ा भुट्टे जे कातिलनि खे, शाहनवाज़ भुट्टे जे कातिलनि खे, नुसरत भुट्टे
के पंहिंजे पोटनि ऐं पोटियुनि सां न मिलण ॾींदड़नि खे, जिन नुसरत भुट्टो जंहिं सॼी हयाती ॾिनी शहीद भुट्टे लाइ, उनखे दुबईअ में उनखे डेड बॉडी खे बि पंहिंजे माइटनि ऐं अज़ीज़नि पोटनि ऐं पोटियुनि ससुई ऐं फातिमा ऐं ज़ुल्फ़कार जूनियर खे मिलण न ॾिनो, जिन सिंधी माण्हुनि खे नौजवाननि खे क़त्ल करायो, जिन कराची ऐं हैदराबाद जे रस्तनि ते रतो हारायो, जिन सिंध जी ज़मीनूं ऐं तेल ऐं पेट्रोल ऐं गैस ऐं बंदरगाह सभु खपाए छॾिया, अञा बि जे तव्हांजे दिलनि में ऐं ज़मीरनि में उन्हनि जा जाइ आहे ऐं तव्हां उन्हनि माण्हुनि खे वोट ॾियणु चाहियो था जेके सौदा पिया कनि, जेके सिंध विकिणनि पिया, तॾहिं बि असांजो तव्हां सां वचन आहे, तव्हीं असांजा आहियो, तव्हां भले भुलूं कयो, तव्हां ग़लतियूं कयो, असीं तव्हां मां हथ न कढंदासीं, तव्हांजे गद्दारनि खे वोट ॾियण जे बावजूदि असांजो कमु आहे सदा हणणु, असांजो कमु आहे तव्हांजी तरबियत लाइ कोशिशि कंदो रहणु, तव्हीं गद्दारनि सां गॾु हूंदव तॾहिं बि असीं तव्हां सां गॾु हूंदासीं, तव्हां सां निभाईंदासीं। मुंहिंजे ज़हन में ऐं अवामी तहरीक जी क़यादत जे ज़हन में इलेक्शन वेहण जो उहो इहो त आम सिंधी माण्हू जॾहिं पंहिंजो काज बि कंदो आहे, पुट जा तौर कंदो आहे, धीअ परणाईंदो आहे, शादी कंदो आहे, तॾहिं 50,000 रुपया लख रुपयो पिनी बि ख़र्च कंदो आहे, ॿ मेहूं खपाए बि लख रुपयो ख़र्च कंदो आहे, ॿ छेला खपाए बि 25-30,000 जी मानी कंदो आहे, कुझु बि न हूंदो आहे तॾहिं बि हॾो भत करे पंहिंजे पुट या पंहिंजी न्याणी जी शादीअ ते ख़र्च कंदो आहे। छाजे करे ख़र्च कंदो आहे? मुंहिंजी लय थिए, मुंहिंजी सुञाणप थिए, मुंहिंजो नालो थिए, बाबा हिन माण्हू 50,000 कया, लख रुपयो कई, वाह वाह। अॻे सिंधी माण्हू खां ॾिसंदोसि ॻोठनि में, ॿियो कुझु न वञे बसि पुॼंदोसि त जेको रेडियो हूंदो न, रेडियो ते भर्त चढ़ायो, उनजे मथां गिलाफ चढ़ायो पियो घुमंदो, लय जो रेडियो मुंहिंजो टेप रिकॉर्डर हथ में आहे, उन ते भर्त चढ़ियो पियो आहे। सिंधी माण्हू लय जो शौक़ीन आहे, चवंदा 50,000 रुपया लख रुपयो ख़र्च कयां, मुंहिंजी लय थिए शादी में, वाह जो भत की। त मूं सोचियो त सिंध में 130 सूबाई असेंबली जा तक आहिनि ऐं 50 खां 60 क़ौमी असेंबली जा तक आहिनि। उन्हनि 200 तकनि मां, उन्हनि 200 तकनि में सिंध जा अहिड़ा घणा माण्हू आहिनि जेके हॾे भत करण लाइ, तोरनि लाइ, शादियुनि लाइ लख लख ख़र्च कनि था। सिंध जे हर तक में अहिड़ा घणा माण्हू आहिनि जेके 50,000 लख रुपयो ख़र्च करे पाण इलेक्शन विढ़नि। उहे माण्हू जेके हुननि लयनि जे भेट में हिन लय जी अहमियत सम्झनि, माण्हू पंहिंजे वतन जो आवाज़ बणिजे। हुन शादी में 400 माण्हू आया, 4 ॾींहं वेठा, 4 दिन की चांदनी, फिर अंधेरी रात केरु कोन सुञाणे। हींअर अल्ताफ़ ख़ासकली पंहिंजे अबरे हाल सारू मोटरसाइकिल ते वेही 50,000 रुपया ख़र्च करे सॼे तक में पियो हले, साम्हूं हुननि वटि अरबे रुपया आहिनि। पर सुभाणे जॾहिं तारीख़ लिखी वेंदी टंडे मोहम्मद ख़ान जी, तॾहिं सिंध जा माण्हू इन्हनि भितियुनि ते लिखियल अल्ताफ़ ख़ासकली जे नाले पेनाफ्लेक्स लॻल तस्वीरूं, झंडा, उहो ॾिसी जेकॾहिं खटायूं त इहो साबित कंदो त खटण खां पोइ कीअं निभाइबो आहे, ऐं जेकॾहिं हारायूं त साबित थींदो त सिंध जे घण घुरे खे हाराए हिकिड़े गद्दार वॾेरे खे खटायूं, उन गद्दार वॾेरे तव्हां सां कहिड़ो शर कयो। तंहिंजे करे हिन इलेक्शन में अवामी तहरीक खे सॾ आहे, और उहो तव्हांखे मुखातिब कोन पियो थियां, अवामी तहरीक खे मुखातिब पियो थियां। सिंध यूनाइटेड पार्टी के, तरक्की पसंद पार्टी के, जसकम के, जीएसएन तहरीक के, सिंध नेशनल फ्रंट के, JUI के, पीपल्स पार्टी शहीद भुट्टो के, समूरनि पार्टियुनि खे आम मुखातिब पियो थियां। अदीबनि, शाइरनि, सहाफ़ियुनि खे शादियुनि ते लख रुपयो ख़र्च कंदा आहियो, तोरनि ते 50,000 ख़र्च कंदा आहियो। 50,000 लख ख़र्च करे सिंध जे हर गद्दार वॾेरे जे साम्हूं सूबाई असेंबली ऐं क़ौमी असेंबली जो उम्मीदवार थी पियो, उन्हनि खे उगाड़ो कयो, माण्हुनि खे ॿुधायो त तव्हां सां कहिड़ो शर कयो आहे। ऐं पोइ ॾिसो सिंध कीअं थी तब्दील थिए, जीअं सिंध, जीअं टंडे मोहम्मद ख़ान जा माण्हू जीअनि, उहे माण्हू जेके 26 अप्रैल ते गैरत जो, क़ौमी सुजागी जो ऐं क़ौमी बदीअ जो सबूत ॾींदा। जीअं सिंध